नाज़रीन, हैदराबाद में ॻोठ यूसुफ पालारी जे रहवासियुनि छलगरी पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। उन हवाले सां पेश आहे मुदस्सिर अब्बास जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असीं हींअर मौजूद आहियूं हैदराबाद लॻे ॻोठ यूसुफ पालारी में, जिते पालारी बिरादरी पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बनल आहे। असीं हिन वारे सां हिन एहतजाज में शरीक अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सनदीक छा चवणो आहे? सही मसलो इहो, असांजो पुराणो ॻोठ आहे मोहम्मद यूसुफ पालारी जे नाले सां ॻोठ, पुराणो क़दीमी ॻोठ आहे। 50 सालनि खां असां हिते रहायशी आहियूं। असांजी पंहिंजी ज़मीनूं आहिनि ऐं तक़रीबन हिते 4-5 ॻोठ आहिनि भाऊ यूसुफ जे नाले सां। उन में ॿियूं बिरादरियूं बि रहनि थियूं हिते असां वटि। इन में हिकिड़ो ईसर वाणियूं दीवान आहे, उहो बिल्डर आहे। उहो बिल्डर पहिरीं 2-3 चकर आयो त ज़मीन असां सां सस्ते अघ में खपायो। असांजी पंहिंजी ज़मीन आहे, ज़मीन असांजी माउ आहे, असां कोन खपाईंदासीं। 2-3 चकर पार्टियूं बि मोकिलियाई पर असां हुनखे वापसि मोटो कोन ॾिनी त बाबा असां न खपाईंदासीं, पंहिंजी ज़मीनूं असांजा ॻोठनि, पंहिंजा क़दीमी ॻोठनि। त हाणे उहो पूरा कागज़ ठाराए पुलिस जी मदद सां DSP अयूब बिरोई जेको उन्हनि जो ख़ासि सम्झ वाठो आहे, उन ऐं DSP जो SHO छलगिरी साहब, उहो बि हिननि खां पैसा वठी हिननि 8 मोबाइलूं तक़रीबन 50 खां 100 माण्हू पिरावट वठी आया आहिनि। जेके पिरावट माण्हू अची राति जो सुतल माण्हू हिते असांजे उताक ते सुतल माण्हू, घरनि मां माण्हू खंभे खणी वई आहे पुलिस। 6 माण्हू खणी वई आहे, तंहिंमें हिकिड़ो असांजो पेश इमाम मस्जिद, पोयां तव्हांखे मस्जिद ॾिसण में अचे थी, पेश इमाम सुतल मस्जिद मां, उहो मस्जिद मां पेश इमाम बि खणी आणे। एॾी असां सां नाजाइज़ी पियो करे। DSP अयूब बिरोई जेको पैसा वठी हुननि जो ख़ासि माण्हू आहे। ज़मीन असांजो केस बि हले पियो, कागज़ बि असां वटि आहिनि, सभु कुझु असां वटि डॉक्यूमेंट असां कोर्ट में बि पेश कया आहिनि। उन खां बाद में बि असां सां नाजाइज़ी कनि पिया। असांजा ATC FIR, इन खां पहिरीं बि असां वटि 2 FIR कढायूं, उहे FIR बि कूड़ियूं पियूं आहिनि, उन्हनि जा बि असां वटि सबूत आहिनि। बराए महिरबानी असांखे इंसाफ़ खपे। यूसुफ पालारी इनखे 50-60 साल खां वठी आहे। वाल साहब जे नाले, मुंहिंजो नालो जान मोहम्मद आहे। हिते ईसर वाणियूं आहे, उन ते मौज़ूज़ माण्हुनि जो हथ आहे। घणाई चकर हिननि माण्हुनि मोकिलिया आहिनि, मूंखे ऑफरूं बि थियूं आहिनि त हेतिरा पैसा वठो, तव्हां हथु कढो, पर मूं हथु न कढियो। जंहिंखां पोइ मूं सिविल कोर्ट में सूट दाख़िल कयो त बाबा ही मौज़ूज़ माण्हू मूंखे तंग करे रहिया आहिनि। उहो केस बि हलंदल आहे, उन जूं 2-3 तारीख़ूं पइजी वयूं आहिनि, पटिशनियूं दाख़िल कयूं आहिनि। DMA पुलिस आई आहे, लिखी ॾेई वई आहे त हिन माण्हूअ खे असीं हिरासमेंट कोन कंदासीं। उन खां पोइ बि बिल्डर माफ़िया आहे जेको ईसरदास वाणियूं, ॿियो हरेश इर्फ़ ॾाढो, ॿियो चंदर, इहे 3 माण्हू जेके आहिनि, हिननि जे मथां जे माण्हूअ जो हथु आहे उहो ज़ाहिर नथो थिए। वाणियुनि खे ज़ाहिर थो करे, ही मेज़बी जहिड़ो थो कराए। महिरबानी करे इहे उन माण्हू में एतिरो आहे त पाण अॻियां थिए। असांजे 50 साल खां वठी ॻोठ मोहम्मद यूसुफ पालारी ॻोठ आहे। ते बिल्डर माफ़िया तव्हांखे ख़बर आहे, इहे माना पुलिस खे वठी था अचनि, दाबा ॾींदा था, असां माना ॻोठ ख़ाली कराईंदासीं। काफ़ी सारा चकर अहिड़ा ई हादसा करायूं रोड हादसे, लेकिन ॻोठ असां कोन छॾींदासीं। ॻोठ केरु पायूं कोन। पुलिस खे बि त घणाई चकर मोबाइलूं खणी आहिनि, 20-50 मोबाइलूं वठी था अचनि, सेवल माण्हू वठी था अचनि। असांजी एडी ख्वाजा खां साईं मुराद अली शाह खां सभिनी खां गुज़ारिश आहे त असां ॻोठ कोन ख़ाली कंदासीं। असांजे पास सबूत आहिनि, कागज़ आहिनि, महिरबानी करे असांजो इंसाफ़ कयो वञे। असांजो पुराणो ॻोठ आहे, 50 साल खां वठी असां हारी आहियूं हिते, ऐं काईंदा कंदा आहियूं बनियूं त असांजा वॾेरनि उन्हनि जी बनी आहे, पंहिंजी ज़मीन आहे, कागरनि, हर शइ सबूत आहे, सभु कुझु आहे। ऐं वाणियूं असांखे तंग करे रहियो आहे। पुलिसियूं 25 मोबाइलूं अचनि थियूं असांजे घरनि में, फेरिंग कनि था, असांजा ॿार नंढड़ा खणी वञनि था। 50 साल खां वठी ॻोठ हिते बुरफ़त ऐं वाणियूं असां ते FIR पियो कटराए। तक़रीबन 5-6 माण्हू असांजा हाणे ॿधी विया आहिनि। महिरबानी करे त इहो जेको पुलिस आहे अयूब बिरोई आहे, ड्यूटीअ तां हटायो वञे हिनखे। महिरबानी करे असां सां कुझु इंसाफ़ कयो।